DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चयो आहे त अमन पहिरीं चूंड आहे। भारत ॿीहर बेवकूफ़ी कई त संदन जवाब पहिरियों खां वधीक सख़्तु हूंदो। पाकिस्तान समेत समूरे ख़िते में दहशतगर्द सरगर्मियुनि में भारत मुलविस आहे। भारत सोचियो हो त हमलो कंदा ऐं पाकिस्तान जवाब न ॾींदो। भारत ई मोदी जी समूरनि हिकमत अमलिन खे नाकाम बणायो। क़ौमी फ़ौज हमेशह मुतहद हुई ऐं रहंदियूं। मस्जिदुनि खे शहीद ऐं माण्हू ज़बह कंदड़नि जो इस्लाम सां को बि तालुक़ नाहे। अफ़गानिस्तान पाड़ेसरी मुल्क आहे। मसइलो अफ़गान अमीर तबिके सां आहे, जंहिंखे भारत पैसा ॾेई ख़रीद करे रहियो आहे। अफ़गान भाइरनि खे पंहिंजे मुल्क में दहशतगर्दनि खे पनाह न ॾियणु घुरिजे। कश्मीर खे पाकिस्तान बणाइण जो वक़्तु अची वियो आहे। मुल्क खे मेरी अक्सां ॾिसंदड़नि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। फौजदार में स्कूल बस ते हमले में ज़ख़्मी थियल वधीक ॿ शागिर्द शहीद। अंग वधी 8 थी वियो। शीमा ऐं मुस्कान ज़ख़्मनि जा सूरनि सां दे दमथणी हवाले कयो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त फौजदार में बुज़दिलाणे हमले जी ॾिठाबंदी दहशतगर्द रियासत भारत में कई वई आहे। मासूम ॿारनि जे खून जो हिसाब भारतीय फितने ऐं संदन भारतीय आकान खां वरितो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त फौजदार में स्कूल बस ते हमलो बलूचिस्तान में तालीम दुश्मनी जो सबूत आहे। दहशतगर्दनि समूरी हदूं पार करे छॾियूं आहिनि। भारतीय सरपरस्तीअ में पलजंदड़ दहशतगर्दनि खे संदन अंजाम ताईं पहुचाए दम पटींदा। KP जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। भारतीय स्पॉन्सर्ड 9 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद हथिया। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त जंग अञा ख़त्म न थी आहे। भारतीय अगराई ख़िलाफ़ क़ौम मुतहद आहे। हथियारबंद फ़ौज भारतीय अगराई जो मुंहतोड़ जवाब ॾिनो आहे। समूरी क़ौम मिसाली बहादुरी ऐं जुरियत जो मुज़ाहिरो कयो। दुनिया पाकिस्तान जी हिकमत अमली ऐं सब्र जी वाखाण करे रही आहे। भारत तरफ़ां पाकिस्तान खे आलमी सतह ते मुआशी तौर कमज़ोर करण जी साज़िश हिक दफ़ो ॿीहर अॻवाही थी वई। भारत पाकिस्तान खे ॿीहर FATF ग्रे लिस्ट में शामिल कराइण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। सफ़ारती ज़रिए जो चवणु आहे त भारत तरफ़ां FATF खे पेश कयल डोज़ियर बेबुनियाद इल्ज़ामनि ते ॿधलु आहे, जंहिंजो मक़सदु पाकिस्तान ते आलमी मालियाती दबाउ विझी तरक़ियाती मंसूबनि जे रस्ते में रंडक विझणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तुर्किया जे सदर रजब तैयब उर्दगान सां मुलाक़ात। दिफ़ा, मईशत, सियाहत, सक़ाफ़त समेत ॿियनि शोबनि में सहकार मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त भारत ख़िलाफ़ जंग दौरान साथ ॾियण ते तुर्किया जा तमामु घणा थोराइदा आहिनि। PP शहीद भुट्टो जे सरबराह शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर चयो आहे त सिंध खे सॼो पाणी नथो मिले। हुकुमरान कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। तकरारी केनालनि खे मुकमल रद्द करे ज़मीनुनि जी अलाटमेंट ख़त्म कई वञे। सिंधियाणी तहरीक MRD 1 यूनिट खां वेंदे सिंध जे हर ॿरंदड़ मसइले ते जदोजहद कई आहे, जंहिं ते खिन सलाम पेश करे थो। रूस जो यूक्रेन ते सभ खां वॾो हवाई हमलो। 14 ॼणा मारिजी विया, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। रूसी फ़ौजी कार्रवाई दौरान यूक्रेन ते ड्रोन्स ऐं मिसाइलनि ज़रिए हमला। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूसी क़यादत ते सख़्त दबाव खां सवाइ ज़ुल्म खे रोके नथो सघिजे। अमरीका जी ख़ामोशी रुॻो रूसी सदर पुतिन जी हौसला अफ़ज़ाई कंदी। सोबतपुर में बुगटी खोसा ऐं शेख बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो। मजमूई तौर 20 करोड़ 35 लख रुपया ॾंड। शेख बिरादरी जे 7 खूननि जो बुगटी बिरादरी ते 7 करोड़ रुपया ॾंड। खोसा बिरादरी जे 2 सखियुनि जो बुगटी बिरादरी ते 1 करोड़ रुपया ॾंड विधो वियो। तकरारी ज़मीन जो बुगटी बिरादरी ते 12 करोड़ खां वधीक ॾंड। धुरियूं खीरखंड। शहदादकोट भरिसां घर अंदरि गोली लॻण सबबि नौजवान नारी मारिजी वई। ॻोठ बशीर जतोई में निंड पियल ससी जतोई गोलीअ जो शिकार। संदसि लाश अस्पताल मुंतक़िल। लखी गुलाम शाह भरिसां 2 ॼणनि जा गोली लॻल लाश हथ। मारिजी वियलनि जो अब्दुल वहाब ऐं बहराम मलिक जी सुञाणप। पुलिस ॿिन्ही ॼणनि खे ॾोहारी करार ॾेई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लखी गुलाम पुलिस सां मुक़ाबले में 2 हथियारबंद मारिजी विया आहिनि। लाहौर कलंदर्स टियों भेरो PSL जी चैंपियन बणिजी वई। PSL 10 जे फाइनल में लाहौर कलंदर्स कोयटा ग्लैडिएटर्स खे दिलचस्प मुक़ाबले बाद शिकस्त ॾेई छॾी। लाहौर कलंदर्स 202 रन्स जो टारगेट आख़िरी ओवर में पूरो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी जी PSL जी पुॼाइण वारी तक़रीब में शिरकत। खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि जे रांदीगरनि में इनाम विरहाया विया। PCB बांग्लादेश ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ नओं बॉलिंग कोच मुक़ररु करे छॾियो। ऑस्ट्रेलिया जो एशली नौफ़की बांग्लादेश ख़िलाफ़ T20 सीरीज़ में बॉलिंग कोच हूंदो। नवीद अकरम चीमा पाकिस्तानी टीम जो मैनेजर हूंदो। हनीफ मलिक बैटिंग कोच ऐं मोहम्मद मसरूर फील्डिंग कोच हूंदो।